अहम ख़बर मां ॾियूं भिरा रोड वेझो नुसरत केनाल में विहिंजंदे 7 वरियनि जो मासूम नीगर फोत थी वियो आहे। ॻोठ वाहिद बख़्श कलोड़ो वासी नीगर ममताज़ कलोड़ो केनाल में ॿुॾी फोत थी वियो आहे। नीगर पंहिंजे पीउ महबूब कलोड़ो सां केनाल में विहिंजी रहियो हो त ॿुॾी फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया मक़ामी माण्हू नीगर जो लाश कढी वरितो आहे जॾहिं तलाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया भिरा रोड खां भिरिया रोड वेझो नुसरत केनाल में विहिंजंदे 7 वरियनि जो मासूम नीगर फोत थी वियो आहे। ॻोठ वाहिद बख़्श कलोड़ो वासी नीगर ममताज़ कलोड़ो केनाल में ॿुॾी फोत थी वियो आहे। नीगर पंहिंजे पीउ महबूब कलोड़ो सां विहिंजी केनाल में फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया भिरा रोड वेझो नुसरत केनाल में विहिंजंदे 7 वरियनि जो मासूम नीगर फोत थी वियो आहे।